अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था। ब्यूरो चीफ सखर रिपोर्ट आतिफ शाह। रोड़ी डीजी नादरा सखर कर्नल सोहेल मामू जे ख़ासि हिदायतुनि ते औरतुनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते ॻोठनि ऐं शहरनि जे औरतुनि खे 8 मार्च खां 14 मार्च ताईं नादरा ऑफिस रोड़ी इंतज़ामिया मुफ़्त क़ौमी शनाख्ती कार्ड ठाहे ॾियण वारे हफ़्ते जी मुहिम जो सिलसिलो जारी करे छॾियो। उन सिलसिले में रोड़ी ऐं भरपासे वारे इलाइक़नि जे औरतुनि वॾे तादाद में नादरा ऑफिस रोड़ी पहुची मुफ़्त शनाख्ती कार्ड ठाहिणु शुरू करे छॾियो आहे। उन सिलसिले में नादरा ऑफिस रोड़ी जे इंचार्ज मोहम्मद आज़म शेख मूजिबि डीजी नादरा सखर कर्नल सोहेल मामू जे ख़ासि हिदायतुनि ते औरतुनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते औरतुनि खे मुफ़्त कंप्यूटराइज़ शनाख्ती कार्ड ठाहे ॾियण लाइ 8 मार्च खां समूरो हफ़्तो मुहिम जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे, जेको मुसलसिल 14 मार्च ताईं जारी रहंदो। मोहम्मद आज़म शेख जो वधीक चवणु हो त इहो सिलसिलो उन करे शुरू कयो वियो आहे त जीअं ॻोठनि ऐं शहरनि जे औरतुनि खे आसानी सां क़ौमी शनाख्ती कार्ड ठाहे ॾिनो वञे।